जवानीअ जो भलो भाकुर थधेरो थर नथो विसरे। जवानीअ जो भलो भाकुर थधेरो थर नथो विसरे। मिठीअ जे मुर्क जहिड़ो हू कखाऊं घर नथो विसरे। नंगर जे नेण नासिन जा निज़ारा दिल लॻीअ जहिड़ा उहे महबूब कारूं जर किनारा दिल लॻीअ जहिड़ा चुमियुनि जा हार पातासीं उहो मंज़र नथो विसरे। मिठीअ जे मुर्क जहिड़ो हू कखाऊं घर नथो विसरे। कॾहिं दिल कास बेजड़ी कॾहिं वलहार वांगे आ कॾहिं आवास वंगे जो कॾहिं चेलहार वांगे आ। रची वियो रूह जे रग रग में राणा सर नथो विसरे। जवानीअ जो भलो भाकुर थधेरो थर नथो विसरे। मिठीअ जे मुर्क जहिड़ो हू कखाऊं घर नथो विसरे। असांजे दिल जे किंजर में तरे थी यादगिरी का मुंदाए तन मीहन वांगे वरे थी यादगिरी का भिटूं थी साज़ सुॾकनि थियूं पो भोॾे सर नथो विसरे। मिठीअ जे मुर्क जहिड़ो हू कखाऊं घर नथो विसरे। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजे महबूब नंढड़े भाउ ग़ुलाम सरवर जी मुखातब आहियां। महबूब दर्स ऐं मूंसां गॾु आहे ग़ुलाम सरवर रंद। असां हिन वक़्तु अव्हां सां गॾु आहियूं। नंगर जे नवाब दोस्त सरदार यार मोहम्मद खोसो जे हुन तकिए तां जेको कारूंजर जबल जे बिल्कुलु गोद में मौजूदु आहे। मूंखे उमेद आहे त तव्हां ख़ुशि हूंदा आबाद हूंदा ऐं असां सां गॾोगॾु हिन ओताक ते हिन असांजे तकिए ते असांजे महबूब यार जे तकिए ते ख़ुदि सरदार यार मोहम्मद खोसो ऐं ॿियो असांजो महबूबड़ो जंहिंजो तलक ठटे सां नाराए कल्टी हाजी अमीन रंद बलोच बि असां सां गॾु आहे। ऐं वंगे जो असांजो नवाब यार मुंहिंजो मिठड़ो माइट सरदार अल्लाह बख़्श दर्स हू बि असां सां गॾु आहे। ऐं सिंधड़ीअ जो नवाब यार असांजो महबूबड़ो महबूब दोस्त अब्दुर्रहीम शरफ असां सां गॾु आहे। उन खां अलावा कींजर ढंढ जो कमाए थो कुर्बाए थो माण्हू राजा मलूक काचार बि असां सां गॾु आहे। उनजे तरफ़ खां ऐं भोजा कर जे भिटनि जो शफ़ीक जान थेबो जंहिं लिखियो हो त थधा रेट थर जा भुलिया कोन हूंदई करे यादि गोड़ा झलिया कोन हूंदई ज़मानो घणो तूं रुलियो हूंदे लेकिन असां जहिड़ा माण्हू मिलिया कोन हूंदई। उन खां अलावा असांजे सफ़र जो साथी ऐं ज़िम्मेवारीअ सां गाॾी हलाईंदड़ फौजी रहमतुल्ला उर्फ़ मल्ही जोखियो उनजे तरफ़ खां ॿिया खोड़ सारा दोस्त आहिनि। ऐं असांजो रागी आख़िरी उर्स बि असांजे हिन महफ़िल में मौजूदु आहे। उन जा बि सुर उन जा साज़ बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। उनजे तरफ़ खां सॼी संगत खे सिक भरियो सलाम। जी ग़ुलाम सरवर। ऐं असांजो ओताकी जंहिंजी असां ओताक ते वेठा आहियूं नगर पार्कर जो नवाब इंसान सरदार यार मोहम्मद खोसो बि असांखे ॿुधे पियो। वॾी महिरबानी सरदार यार मोहम्मद खोसा। ऐं अब्दुर्रहीम शर साहब बि असां सां गॾु आहे। समुंड लहरुनि में ॿुॾंदे ॾिठमि सिज खे समुंड लहरुनि में ॿुॾंदे ॾिठमि प्रिय खे झोलीअ में लुॾंदे ॾिठमि पंहिंजी मस्तीअ में मगन हुई का चरी गुमनाम अजनबीअ खे गमन में ॻरंदे ॾिठमि कंहिं बदनसीब खे यादि पई कई कंहिं बदनसीब खे यादि पई कयईं अखियुनि मां ॻोढ़नि खे किरंदे ॾिठमि शाम जे पहर में समुंड किनारे ते तन्हा सोचियुनि खे छोलियुनि में लुढ़ंदे ॾिठमि शायदि बिरोहीअ खां नींहं जो नातो छिनूं थिए इहो फ़ैसिलो अटल मूं कने ॿुधंदे ॾिठमि सिज खे समुंड लहरनि में ॿुधंदे ॾिठमि प्रिय खे झोलीअ में